मोरो रिपोर्ट मुश्ताक अली कोराई। डेरन जे जुल्म बेवाजबी तशद्दुद खिलाफ भाॼाई जो भेण अमड़ी मासूम न्याणी सां गॾिजी एहतजाज। उन मौके ते हमीदा ज़ाल शौकत साबिक़े पंहिंजे अमड़ मिसवात सोरठ भेण गुलाम फरीदा मासूम न्याणी सां गॾिजी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुस कराची में रोज़गार कंदो आहे। मुंहिंजे ॾेरनि मूंखे घरां कढी छॾियो आहे। मां भाउ वटि रहंदी आहियां, पर मुंहिंजे मुड़ुस मुंहिंजे भाउ खे चयो त मुंहिंजी घरवारी खे घर छॾे अचु। मुंहिंजे ताज़ी डिलीवरी बि थियल आहे। मां जीअं घर वियसि त मुंहिंजा ॾेर ज़ुल्फ़कार साहब खे ॾाढो अरुफ़ुल्ला ॾिठो, जंहिं मूंखे चयो त असांजे घर छो आई आहीं। उन्हनि मूं ते तशद्दुद कयो। मुंहिंजा मासूम ॿार रोई रहिया हुआ। हुननि चयो त मुंहिंजा ॾेर जेके शराबी आहिनि, हर रोज़ शराब पी पंहिंजे वेॻे भाउ ग़ुलाम अली जे चर्च ते पहिरियां बि घर में मूं ते मुंहिंजे ॿारनि ते तशद्दुद कंदा हुआ। मां बेवस मजबूर औरत आहियां। उन वहशी शख़्सनि केतिराई भेरा मूंसां नशे जी हालत में विढ़िया आहिनि, पर मां ख़ामोश रहंदी हुयसि। मगर हाणे उन्हनि जो ज़ुल्म वधंदो पियो वञे। मां हाणे बर्दाश्त नथी करे सघां। मुंहिंजा ॾेर मुंहिंजे भाउ रखियल साबिक़े खे बि मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजे भाउ ख़िलाफ़ कूड़ा केस पिणु दाख़िल कराइण जो चई रहिया आहिनि। हुननि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे।